अस्सलाम वालेकुम नियाली मदद हक मौजूद महबूब साईं सभिनी पिरी प्यारन के गुलाम से नमरानी तरफा अस्सलाम वालेकुम या अली मदद। खुश रहो आबाद रहो तमाम मोहब्बतों लख लाइक इलाही प्यार तव्हांजो। आया साईं जी खुशी में जेके दोस्त कही आया उन्हनि सभिनी खे भली कार दिल जे गहराइनि सां असां जहिड़ो हाल आहे कोशिश कंदासीं थद शाइरी है ड्रोई ने ठीक है चीज़ल खुश करो इंशाल्लाह जीवा दो शान अली बयान कंदो शुरुआत में मां थोराए तो नज़ीर हुसैन दहानी साहब असांजा पिरीं सलीम साहब सांगी साहब मुजीब हादी साहब सोहेल अहमद चनो साहब राजा मीरानी साहब उबैदुल्ला बड़ो साहब माशूक पेचू साहब जेको आबाद वारो असांजे पिरीं सभिनी पिरनि जा असां थोराए था मुख्तियार उमरानी साहब सलाह उमरानी साहब मेहरबानियूं मुझे जड़ो हाल है उस्ताद जलाल वारी गाल वांगे खानदानी कहना ना आयूं असां जड़ो हाल है गलतियूं सलतियूं थियनि त माफ़ कंदा नारा हैदरिया असांजो महबूब शख्सियत सरवान असांजो रईस महरम उमरानी साहब अचन पिया था पंडाल में उन्हनि खे भलीकार दिल जे गहराइनि सां ना रहे यख मिनटे